तेजे करे संभालियो पाण सियाणा थियो अकुल पाण में पैदा कयो शैतान जे धोखे में न अचो हयाती ते एतबार ना है जिंदगी ते भरोसो ना है केडो वडो वाक्यो थी पियो ता खबर पई खेरपुर नाथन शाह जा मानू बेचारा बोर्ड को भजी वनी कराची वेठा हाणे खबर पियन त पानी लथो आ खुशी में बेचारा नो कोच कराई आ वेठा नो कोच में अचन था नूरियाबाद पुगा धप थी कोच में सबनी रणियों कयूं तो धप थी या कोच में ड्राइवर ब्रेक नी ड्राइवर लथो मसन्या कोच तो पैर लाथी तो बाय भड़को दे अंदर गिरी आई बुधायो तो वनी तो एडी बाय तेजी से कोच के वकोड़े वही जो 3 माण्हू उते जो ते सड़ी कोयला थी जैमें बुधायो तो वनी 18 त हिक घर जा बातिया हिकड़ी अमड़ी बेचारी पांजे बचड़े के भाकुर पातो ते बाय को बचाने जिला उते ही बेचारे जे सीने ते बचड़ो तो कोयला थियो पाण भी बेचारी कोयला थी हयाती इंसान जी जिंदगी इंसान जी आया असां शैतान जे धोखे में फादा पिया ओ बवाए कुल्लु मलारिया वयबका वजह रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। रोज मरमरा लगी पैया के एक्सीडेंट में दा मरण के अटैक में दा मरण किन्यो दिमाग जो रबूंदियूं फाटी पवण किंजा गुर्दा फैलदा थी वञनि किन खे मादे में जख्म तो थी पवे को केड़ी तकलीफ में केड़े इज़ा में मरंदा था वञनि और मुसलमानो ये असांखे पैगाम दा ॾियनि तजी असां दुनिया जो जान छॾियो आहे तव्हांखे बि दुनिया जो जान छॾिणो आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो लापरवाही जी जिंदगी न गुज़ारियो बेख्यालीअ वारी जिंदगी न गुज़ारियो ईअं न थिए जो ख़बर क़यामत में वेठा रत जा फुड़ारो वेठा बि उते ताऊं के उतो जो रोअण कोई फ़ाइदेमंद न आहे तेजे करे मां तव्हां सभिनी खे मुर्दवाना गुजारिश करणा मां अमड़ने भेनरन खे मां तव्हां भाइरन खे मां नौजवानन खे मां पोरन खे सभिनी खे झोल थो फैलाया अल्लाह जो वास्तो तो संभालियो पाण गुनाह खां तौबा ताइब कयो इस्तग़फार पढ़ो अल्लाह के राज़ी कयो तांजो रबरी जाए वठो कुरान जी तिलावत कयो साजन खां रागन खां गानन खां पाण खे बचायो टीने वीसीआर में फिल्मन खां पाण खे बचायो असां दुनिया जे जहान में टीवन ॾिसण जे लाइ न आया आहियूं असां दुनिया जे जहान में राग ॿुधण लाइ न आया आहियूं असां दुनिया जे जहान में मेलो हाँ घुमण लाइ न आया आहियूं असां दुनिया जे जहान में ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो पैसा कमाइण न आया आहियूं असां दुनिया जे जहान में आया आहियूं आख़िरत कमाइण जे लाइ असां दुनिया में आया आहियूं जन्नत कमाइण जे लाइ ओ मुंहिंजा अज़ीज़ो संभालियो पाण सियाणा थियो जल्द अज जल्द अल्लाह के दरवाजे ते जो जल्द अज जल्द नमाजी थी वञो जल्द अज जल्द कुरान जा आशिक़ थी वञो अल्लाहमान अल्लामल कुरान खलक़ल इंसान अल्लमहुल बयान
अञा वॾे आवाज़ सां अॼु ॾुख सां चवणो थो पए नथो वणे माण्हुनि खे क़ुर मजीद अॼु ॾुख सां चवणो थो पए मुस्लमान रागनि जा शौक़ीन थी पिया साज़नि जा गाननि जा शौक़ीन मस्जिद नथी वणे निमाज़ नथी वणे दीन नथो वणे इस्लाम नथो वणे नऊज़ बिल्लाह नबी साईं नथो वणे अल्लाह